सॉरी यार, सॉरी। उन डी मुखा गलती थी इन लाइ मैं तो माफ़ी थो वठां। का ॻाल्हि न आहे, मुंहिंजे दिलि में तव्हां लाइ इज़त आहे, बसि थोरो ॾुख थियो। मुजीब हाणे दिलि मां सभु ग़ैर कढी छॾ। अॼु खां पोइ कमाल खान जी हिफ़ाज़त तोखे करणी आहे। बेफ़िक्र रहो रे सर, अॼु खां पोइ कमाल खान खे कोसो वाब छुअण जी जुरत न कंदो। मोहतार साईं, मोहतार साईं, मोहतार साईं। अरे छा थियो? फाट हाणे? मोहतार साईं, असल धमालो वॼी वियूं। दुश्मन में टाकरा पइजी विया। कहिड़ा दुश्मन? बाबा, हींअर त सॼो मुल्क असांजो दुश्मन आहे, पर हींअर रुस्तम खान जे पोयां पुलिस हुई। रुस्तम खान जो हिकिड़ो साथी मारिजी वियो ऐं पाण जान बचाए भॼी वियो। हिते रखीस, पुलिस मस मस पंहिंजो कमु निकारियो आहे। रे सर, पुलिस खणी केतिरो बि छो न करे, पर पोइ बि असांखे पंहिंजो कमु करिणो आहे। सच मुजीब, बिल्कुलु सच थो चवीं। जेकॾहिं पुलिस जे आसरे ते वेठा रहियासीं त उमिरि गुज़री वेंदी, पर इहे दुश्मन ख़तम कोन थींदा। सरकार, हीअ भला बाक़ी साजरा वेठी आहे। हिनखे मां रोकी वेठो आहियां। हाणे बाबा साईं, जेकर मुजीब मूंसां गॾियो आहे त तव्हां असांखे रोके नथा सघो। जल्दी असां ॿई गॾिजी तव्हांखे मुल्क ऐं मैदान साफ़ था करे ॾियूं। अकेलो मुजीब ई काफ़ी आहे। तोखे मैदान में लहण जी ज़रूरत न आहे। पहिरियां ई तूं हिन माहौल खे चङी तरह सम्झी वठ। न बाबा साईं, न। जेसि ताईं मां पंहिंजे हथनि सां शिकार न कंदुसि त मूंखे मज़ो कोन ईंदो। मां गिदड़ न आहियां जो शींहं जे मारे में अखि विझी वेही रहां। जे शिकार करणु चाहीं थो त ख़ूब शिकार कंदासीं। पहिरियों शिकार शींहं जो करणो आहे। जे तव्हां जहिड़ा ॿ शींहं पाण में मिलिया त पोइ कंहिंजी मजाल आहे जो तव्हांजो मैदान में मुक़ाबिलो करे सघे। ज़ाहिर आहे बाबा साईं, जेके गिदड़ शींहं जे वेस में घुमी रहिया आहिनि उन्हनि खे मैदान छॾणो पवंदो, छो त हां असुल शींहं कमाल खान पहुची चुको आहे।
या अल्लाह तू खेर कजाए। रब्बुल आलमीन तू ही मेहरबान आही, तू ही मालिक आही, तोखे ही पारा था। अचे अबा हे 100 रुपयो थई सजो सारो। हाणे सामान तो समूरो याद थई न। चाची वधी हिकु चकर ॿुधाए। ओ 36 लख ना मूंखे यादि आहे। हाणे उठ त हलूं। वॾो दाना आहे साईं, मूंखां यादि न बीठो सो तोखां बी वियो। ओ अबा वरी थी ॿुधायई पई, इहो गोगणो बसर गजरा अबा गोभी ज़रूरी वठजांइ। उन खां पोइ अबा इहो बसर पटाटा खुजनि, हुरबो त असली विसार जाई न। ऐं अबा ॿियो पारो ज़रूरी वठी अचजांइ। ॿियो त सभु कुझु सम्झ में अची वियो, पर हिकु दी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, इहो पारो काॾे कंदीअ? अड़े अबा इहो चाचा हे आना लाहींदो, उहे पारे में ढके रखंदसि। हल रे चाचू आना तो लाए, मूंखे ख़बर ई न आहे। वाह तुम्हारी चाची भी लाईंदी आहे। ठाहियो ठाहियो हाणे थाप न घणो बुआ कगा। अड़े अबा खैरां जे सिर ॾे खैर हुजे, ॾिसें थो पियो त चाचा ही कमाए कोन, घर में सदाई सुञाई। अबा वतऊं था पिया थाबा खाईंदा टुकर खाइण जे लाइ, सो इहो सॼो वखर थी घुरायां त पारे में विझी ठाहियां आचार। पोइ ॿोड़ ज़री हूंदी न हूंदी उन्हे सां खणी टुकुर गफो खाईंदासीं। अड़े जन बसर ने पटाटनि मेहन जो आचार ठाहींदी आहे। अड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मां सुघड़ ज़ाल आहियां सुघड़। हा ॾिस जाए वेही त इन्हे सॼे समूरे वखर जो आचार ठाहींदसि। पोइ न जॾहिं खाई ॾिठी त हीअं आङरियूं पियो चटींदे। हा खुदा ख़ैर करे खैरा, खाइण जी ॻाल्हि त परे रही, पर खुदा ख़ैर करे इन आचार खे उछलण जी का जाइ हथ अचे। अरे चाचा चाची वॾी दाना अथई, हूअं बि हिनजे बसरनि ऐं पटाटनि जो मूं आचार खाधो न आहे। चाची तूं बेफ़िक्र रह, मां नए पारे सां गॾु इहो सॼो सामान वठी थो अचां, पोइ अॼु काई कयूं था मौजूं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अबा तूं रुगो सामान वठी अचो, मां आचार ठाहिण में देरी कान कंदसि। पोइ उछलण जे लाइ बि इन्हीअ खे चइजांइ, मां इन्हीअ में हथ कोन विझंदो मां। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, पोइ तोखे खाइण जे लाइ बि कोन ॾींदासीं। हाणे सॼो तकदीर जॾहिं तयो पोइ जंहिंजो नसीब। चाचा उठ त हली, मला तो सामान वठी अचूं। हाओ हाओ साथा त दाना, हाणे उठ तो हली सामान वठी जो हल। अबा हिन जी तकरीर खे छॾ, तूं ॻाल्हि ॿुध, समूरो सामान पूरो पूरो वठजांइ, का बि शइ रहाइजांइ न। कोन ईंदुसि तूं बसि हाणे आचार जो फार्मूलो तयारु कर। अरे हाणे उठ हल चाचा। अल्लाह करे खैर सां को आणे न सामान, बाक़ी लॻे त कोन थो त पूरो सामान वठी ॾींदा। जहिड़ो खगो तहिड़ो वरी हे बि छोरो बचाए। अदी तुसां कूड़ कोने, रईस चाचा खे 10,000 ॾिना हुआ, ते मां चाचा जो इहो इरादो आहे त हुन मां हिकु ॿ ॿकरी वठां। अदी पोइ बि तव्हांजो गुज़र वरी बि सुठो थो थिए। होॾां त अम्मा ऐं बाबा वारनि जो रोज़ झोड़ो पियो हले, पर उन्हनि जो बि ॾोह कोन्हे को। हिकिड़ो हू अॻ में ई सूरनि में, वरी अची असां मथां लथा आहियूं, बहितर हुननि जा सूर ई वधी विया आहिनि। अदी मां त तोखे जवाबु नथी ॾियां, वरी बि चवां थी राति चाचा अचे, मां हुन सां सलाह कयां, पोइ सुभाणे तोखे वर्दी ॾींदसि। अदी कोशिशि कजांइ, मां चवां थी त 2-3 पैसा मिली पवनि त बचाए खे गॾे गाॾो वठी ॾियां। हूअं बि गॾे गाॾी हलाइण जो वॾो मुड़ुसु माण्हू आहे। पोइ बि 200-300 रुपया रोज़ पियो आणींदो त जीअं अम्मा ऐं बाबा वारनि जो गुज़र बि सुठो थी वेंदो ऐं 2-2 रुपया करे तव्हांजो कर्ज़ बि लाहे छॾींदासूं। असांजो ख़ैरु आदि, तव्हांजो गुज़र थींदो तॾहिं बि असां गंज खटियो, तोखे खणी ॾींदसि त हू इनकार कोन कंदो, वरी बि वॾो आहे, उन खां पुछणु लाज़मी आहे। पोइ ठीकु आहे अदी, हाणे आउं वञां थी, वरी सुभाणे ईंदसि, पर कोशिशि कजां। अलाह सणाई कंदो।
अहिड़ी का माई मिल वञे जंहिंको ॾोटर पए बासां कंहिं हू न रेस दा कांटा फिट थी वञे न त मेरी रेस खल लाह छोड़सी ओधर ते। मैं आप याद पिया करा भली आई ओधर ते अदा भलाई मुंहिंजे नहीं इवेल में को अदा पिया खेंदी है। खैर मेरा कम थी वे न थी वे उही गाल को पीछे देखसूं रुगा रेस दा भला थी वे ओधर ते। मुआ मुछू ये दोडा फारे छा तो ॾिसी न न तू हर बार में ते नाराज न थी मैं आप तेरे भले ले सोचा पिया ओधर ते। मुंहिंजे भले लाइ पे सोची पो त तूं वाकई ॾाढो भलो माण्हू आहीं। इहा सही गाल की मैं भला तनी ॿियां दे लाइ भला सोचना ओधर ते। अधीण गाल ॿुध हिकड़ी में तने गाल करा जे वणई तब ठीक है न वणई तब लुड़ न करी ओधर ते। लुड़ अदी में डायो मकसद है ये गाल वणई तो रुपए 10,000 दे सेमी ओधर ते। 10,000 हाँ दा तू गाल कर त केड़ो कम अदी कम यो त जेको जमाल है न उही दे घर जेका छोकरी कानी उही को तू सुञाणी। हाँ हाँ चंगी तरह सुञाणास तू गाल त कर। गाल ॿुध उही छोकरी दा ऐं रेस दा कांटा फिट करणै उधर ते। त इहा गाल आहे बी त पहिरे तुंहिंजो कांटो लेवल ते आणिया। माई होश कर रेस दिलावर खान दे कमदार ते हथ चाहिए उधर ते। अरे शायद हो सोमो से जेड़ो थी पिया कोई ते बीठा छा था क्यों हलो त ॾियूं से हटो। अरे ॾिसो छा था वठो समझो धूड़ मथे में ये खबर पवेस त परावन नंगन में अखिन विझण जो अंजाम छा थींदो आ। वठो समझो धूड़ में धूड़ में जो धूड़। अरे मारो ने टक जा मारो ने उधर ते मारो ने उधर ते मारो ने उधर ते न मारो। वड्डो आयो वा सोणी रेस जो कांटो फिट कराइण वारो हाणे त खबर पजी वेस न। कुत्ता जो पीठ है बोले न के खबर पे तो पराए नकल न तो चल जाम चोट दे। रम क्यों बस कर त कया न पूरो तू छा समझी तो त तुझो यो पुत्र कुत्तो लिखी न दो जे करे पाछे जिंदगी घुरी तो सही बुधाए तो चले सजी भेड़ किथे न यो मां तहां के हर कुछ न बुधाई दे। तू छा तुझा वडा भी बुधाईंदा अन्या त असां तोते राम कई वेठा आहियूं तो में एतरी साफ न आहे जो असां जो यो कार बर्दाश्त करे सकी। भली मूंखे गभा करे छॾियो पर मां उन्हनि जो दस तव्हांखे न ॾींदुसि। बस न ॾींदे मिड़ीअ ते लत रखी साल कढ छॾंदो। बस था अजो को डी काफी अथस पाणे बदी उंजन बुख ते रहंदो सब कुछ बुधाइंदो वठी रिस।
खानू वाला अचो अचण में ॾाढी देरि कई। तोखे कहिड़ी तकड़ आहे? खानू अचे त पोइ हलियो वञिजां। न यार, राति ॻोठ कमु आहे, सुबुह जो उतां थी ऐं वापसि मोटींदुसि। कुर्बान वञे जे चई त थोरो तोखे अॻु भरो करे अचूं। तव्हां जे मूंसां हलंदो ऐं खानू न पोयों अची वियो त उहो तव्हांखे ॻोल्हींदो तंदो, तंहिंजे करे तव्हां हिते हुजो। पर थोरो ख़्याल सां, ख़बर अचे त तुंहिंजो अणॼाण दुश्मन तुंहिंजे वाट ते कात कोड़ा रखियो वेठो हूंदो। उनखे मुंहुं ॾेई वेंदुसि। कुर्बान वञे ॿुधण में आयो आहे तूं हेॾो ख़तरनाक माण्हू आहे। मूसा खान जे माण्हुनि खे बि बख़्श न कयईं। ऐं हींअर पुलिस संदसि जो साथी बि मारे विधो आहे। हू ज़ख़्मी शीं जीअं पंहिंजे आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। हुन जो जहिड़ो मूसा खान सां आहे ऐं असां सां न। जे आयो त सम्झाइण जी कंदुसि, अञा बि न मुड़ियो त हिकु हिकु कंदासीं। कुर्बान वञे जे ॻाल्हि ॻरी थी वञे त अॻिते न वधिजांइ, वापसि मोट कजांइ। असां पोइ बि हेॾा निकिरी पवंदासीं। पोइ यारो यारी सुभाणे कठी। यारो यारी बेड़ा ई पार। घणी वाट मटाइण जी कोशिश कयमि पर मुसीबत उहे ई अॻियां। हाणे वापसि मोटी बुज़दिलीअ जो सबूत कोन ॾींदुसि। थोरो टरण करे अॻिते वञा थो। जेकर मूं तरफ़ वधियो त पोइ ॾिठो वेंदो। जेकॾहिं बेड़ो ई हूंदो त मूं तरफ़ अचण खां कोन कतराईंदो। ऐं जेकॾहिं उन जा हथ बि मिठल ख़ान जे खून सां रंगियल हूंदा त पंहिंजे मौत खे ॾिसी ज़रूरु पासो कंदो। जेकॾहिं पासो कयईं त पोइ घर ताईं बि कोन छॾींदोमांसि। पंहिंजे मौत खे ॾिसी भॻो थो वञे। ॾिसां त केतिरो थो भॼे पंहिंजे मौत खां। जवान जा पुट बस अॼु ताईं को बि पंहिंजे मौत खां बची न आहे सघियो त पोइ तूं किथां मौत खां भॼी। पर पहिरियों इहो ॿुधाए त तुंहिंजी असां सां दुश्मनी कहिड़ी आहे। जंहिं जंहिं जा बि हथ मिठल ख़ान जे खून सां रंगियल हूंदा मां उहे हथ सलामत कोन छॾींदुसि। चयमि त मिठल ख़ान जे मौत में मुंहिंजो को बि हथ न आहे रुस्तम ख़ान। तुंहिंजा हथ खानूअ जे सिर मथां आहिनि ऐं उहे खानू जा ई हथ हुआ जिन मिठल ख़ान जे बर्बादी जूं खॾूं खोटियूं। पर बस 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 जवान जा पुट बस। भर कलमो त मौत ॾिए नथो भरी कलमो। जेकॾहिं मुशरक थी मरण थो चाहीं तॾहिं बि जी बिस्मिल्लाह।